ॾिसो दोस्त पंध यात्रा करे रहिया आहिनि। ख़बर न आहे केॾांहुं वञी रहिया आहियूं, पर वञूं पिया। उहो अॻियां मुश्ताक हारी सर जेको लीड पियो करे, उनजे पुठियां चाचो हैदर अली चांडियो, पोइ एहसान अली चांडियो, पोइ गुलज़ार अली चांडियो, पोइ रशीद चांडियो, पोइ शंकर चांडियो, शंकर ओड। ख़बर न आहे केॾांहुं वठी वञी रहियो आहे, पर वञी रहिया आहियूं। तमामु दोस्तनि खे हीउ व्लॉग ॾिसण जे लाइ अर्ज़ु था कयूं त प्लीज़ फॉलो कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, बेल आइकॉन दॿायो। तव्हांजी महिरबानी। खबर पीर बाबा शान ॾे असांखे थकी पिया हालत बुरी थी वई आहे। बसि पारत ॾेई बाबा पारत ॾेई हाल फ़िलहाल तुंहिंजी छांव में वेठा आहियूं। बसि ख़ैर कजां, बसि हालत ख़राब थी वई आहे। जज़्बात बि कंदो आहे, वरी भाड़ियो बि जल्दी थींदो आहे। हर टूर में ईअं कंदो आहे। मौत खे चयो तूं कोन थकी सभिनी फाटी पई आहे। गुलज़ार ई त बोलती बंदी हुई। खैर टाका हणी वठंदासीं। खैर ही दोस्त जेके नामालूम ढंढ घुमाए